तुंहिंजे दफ़्तर जा सभई वर्क कहीं कीन पढ़िया। शिकवा नज़्म जेको हैदर बजतोई लिखियो 1930 अंदारे। तुंहिंजे दफ़्तर जा सभई वर्क कहीं कीन पढ़िया, किनी कारा किनी अच्छा किनी रंगीन पढ़िया। के सिखिया कुफर हितां के हितां दीन पढ़िया। किन फ़क़ति तिन मां मोहब्बत जा मज़ामीन पढ़िया। जेको जंहिं वर्क ॾिठो तंहिंमें वो गर्क थियो। उमिरि पूरी थी वई पूरो न हिकु वर्क थियो। सो हाणे असां हलूं था साईं असांजो जंहिंजो तमामु घणो वन यूनिट जे हवाले सां क़ौमी मसइलनि जे हवाले सां कमु आहे, एजाज़ कुरैशी साहब। हैदर बजतोई आख़िर में बीमार हुआ ऐं बीमारी जे दौरान वन यूनिट टुटण जो ऐलान थी वियो त कामरेड चांडियो हिकु कामरेड हैदर बजतोई वटि वियो त कामरेड ऐलान थियो आहे वन यूनिट पहिरीं जुलाई थींदो, पर हुन अनाउंस कयो आहे त हाणे असां टोड़ण वञूं पिया। त कामरेड बीमारी में उथी वेठो ऐं इहे लफ़्ज़ चयईं त मां न चवंदुसि मुंहिंजी माउ सॼी उमिरि क़ैद कड़नि में बंदि न हूंदी। त इहो हैदर बजतोई हुन वन यूनिट जी जिदोजहद ते साईं किताबु लिखियो आहे। साईं जो मौज़ू आहे हैदर बजतोई बि पोएं दौर में हारी कमेटी खां पोइ क़ौमी सुवाल न जेको सॼो जेको 55 खां पोइ जिदोजहद हुनजी वधीक क़ौमी सुवाल ते आहे। साईं एजाज़ कुरैशी साहब तव्हां सभु ॼाणो था प्रोफेसर तौर ते सिंध यूनिवर्सिटी में उन्हनि ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं आहिनि। केतिरा हुनजा किताब सिंधी ऐं अंग्रेज़ी में छपिजी चुका आहिनि। वन यूनिट जे मुतलिक़ कराची जे बाबति कल्ह हिकु टियों किताब जेको आहे जंहिंजी महूरत कराची में थी आहे। सैद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह जे बाबति 4 मार्च जी जिदोजहद बाबति, काज़ी फैज़मंद बाबति, कामरेड ग़ुलाम लिगारी बाबति ऐं ॿियनि केतिरनि ई मौज़ूअनि ते एजाज़ साहब तमामु घणा किताब लिखिया आहिनि। हुन ते कमु कयो आहे। सिंध जी इंडिजिनस हिस्ट्री ते संदसि वालिद बि हैदर बजतोई जो हम असर हो। हैदर बजतोई खे हिननि अखियुनि सां ॾिठो, पंहिंजे घर में ॾिठो। साईं अलीमन कुरैशी साहब उहो हम सफ़र अमरका वियो ऐं मुंहिंजे ख़्याल में साईं एजाज़ साहब खे गुज़ारिश कंदासीं ख़ासि तौर ते हुनजो क़ौमी जिदोजहद जो पासो वन यूनिट जे ख़िलाफ़ु जेका जिदोजहद आहे ॿिया पासा रोशनी ॾियनि। महिरबानी साईं, महिरबानी वॾी। ऐं सभ खां अवल त डॉक्टर हमीद सुमर साहब ऐं ज़फ़र चूणे साहब जी महिरबानी, जिन हर्फ़ तरफ़ां असांखे सॼो ऐं कराची ताईं फ़ोनियूं करे ऐं चयूं तव्हां ज़रूरु अचो ऐं वञो हुते ॻाल्हायो। पोइ डॉक्टर रियाज़ साहब ऐं जाफ़र साहब गॾियासीं, वरी महिरबानी करे टई दोस्त आयासीं। तव्हांजी वॾी महिरबानी भाउरो ऐं भेनरो। मूंखे हुकुम इहो कयो त मां वन यूनिट जे हवाले सां जतोई साहब जे किरदार ते ॻाल्हायां, पर मां सम्झां थो हीउ किताबु जेको ज़फ़र जूणे जे हेठि ॾिनो आहे ऐं डॉक्टर जाफ़र साहब ॾिनो आहे, हिकु बहितरीनु सिंध जो मौजूदा दौर में कमु आहे। किताबु आहे जंहिंमें सॼे सिंध जी सियासत खणी आया आहिनि ऐं उहो जेको आहे असांखे पढ़णु घुरिजे। ऐं हिन किताब खे सिंधीअ में तर्जुमो करणु घुरिजे हिकदमि, त सिंधी नौजवान जेको आहे, मुस्तक़बिल त नौजवान जो आहे न, उनखे असां छा था ॾियूं। अंग्रेज़ी पढ़णु मूंखे ई जतोई साहब जी किथे किथे अंग्रेज़ी सम्झ में कोन थी अचे, एॾी ॾुखी आहे। त हिन करे जेके सिंधीअ में आणींदासूं ऐं सस्तो हिनखे छपराईंदासूं, उहो अहिड़ो अदारो बदक़िस्मती आहे त असांजी यूनिवर्सिटियूं बिल्कुलु ख़तमु थी चुकियूं आहिनि। उहो अदारो अहिड़ो कोन्हे जेको कंहिं हिन कम खे खणी माण्हुनि ताईं पहुचाए। हिकिड़ो बि तव्हां नालो खणो, हिकिड़ो अदारो। पाण सभु वेठा आहियूं हुते, इंतिहाई पढ़ियल लिखियल माण्हू वेठा आहिनि, मूंखां वधीक पढ़ियल वेठा आहिनि। असांखे कमु कमु असां नथा पिया कयूं। हीउ अकेलो माण्हू जतोई हैदर बख्श अकेलो हो जंहिं किताबु लिखियो। हीउ रुॻो न लिखियईं, केतिरा ई किताब लिखी वियो। जॉनी साहब जे किताब जो ज़िक्र कयो, उहो किताब जो नालो आहे द स्टेटमेंट ऑफ अक्यूज़्ड, जंहिंमें जुवे साहब प्रीफेस लिखियो हो। ऐं उहा आहे स्टेटमेंट 55 में जेका साईं खे सज़ा आई हुई, उनजे ख़िलाफ़ हैदराबाद जे सेशन कोर्ट में सेशन जे जॻह जेको मिस्टर PGN काज़ी जज हो, AGN काज़ी साहब जो नंढो भाउ, जंहिंजे अॻियां जतोई साहब इहा सॼी स्टेटमेंट पढ़ी ऐं चई मूंखे वकील न खपे, मां पंहिंजो पाण ई जेको आहे केस लड़ंदुसि। ऐं जज हुनखे आज़ादु करे छॾियो। आज़ादु हुन केॾो वॾो हुनजो ख़ुदि अपनी स्टेटमेंट वहाँ दी कोर्ट में जज ने आज़ाद किया और फिर बैक उसको गिरफ्तार कर लिया गया। तो दिस मैन लिव्ड इन डिफरेंट जेल्स फॉर 20 years। अंदाज़ो लॻायो त केॾो हिन हिकिड़े माण्हुनि सां जेको थियो आहे। त अहिड़े नमूने सां वधीक जेको मूं ॾिठो आहे
ऐं मूं ज़फ़र साहिब जो सॼो किताबु ज़फ़र साहिबु हिन किताब बारे में मूंसां हर वक़्तु राब्ते में जीअं चई पाण किताबु पढ़ियो आहे त अहिड़े नमूने सां जतोई साहिब सां इहे थींदो रहियो। पहिरियों माण्हू आहे मां त ॼाणां ही इज़ द लोन क्रूसेडर फॉर 1 यूनिट। पैकल हुई ॾाढो वॾी जवाना साईं GM सैद पलीर साहिबु काज़ी फैज़ मोहम्मद ग़ुलाम लगारी यूसुफ लगारी मसला घणा माण्हू पर ही शख़्स अकेलो जेको हितां खे 30 पॉम्फलेट ॾेई वियो। इहे छा आहिनि कहिड़े सियासतदान इहे लिखिया आहिनि अंग्रेज़ी में लिखिया अथई। पहिरियों जॾहिं 48 में कराची जुदा थी सिंध खां त हिन माण्हू लिखियो त शल सिंधी लैंग्वेज स्टे इन कराची आर नॉट। छाकाणि कराचीअ मां सिंधी स्कूल 1300 स्कूल ख़तमु कया हुआ ऐं ॿियो जेको कुझु थियो उन खां पोइ ज़मीनुनि ते हिननि ते जतोई साहिबु ई लिखंदो रहियो। ऐं हाणे हिते हिकु मां कोटेशन ॾींदुसि जतोई साहिब जो हिकु ॿ नंढड़ो सिर्फ़ु डेमोक्रेसी एंड 1 यूनिट ते चयो अथई। One unit, its plan, completion and consequences. A familiar voice as the heroic deed of 1 unit is the crystal clear remonstrance of murder of democracy in Pakistan. 1 unit जो मतिलबु त डेमोक्रेसी खे तव्हां तकिल करे छॾियो छो त उहो आइन जे ख़िलाफ़ु आहे। 1940 जी रेज़ोल्यूशन जे ख़िलाफ़ु आहे त तव्हां सूबनि खे आज़ादी ॾिनी ऐं उन सूबा मर्ज़ीअ सां तव्हां शामिलु थिया ऐं अॼु तव्हां उन्हनि सूबनि सां ई वशद पिया कयो जो सिंध खे तव्हां साबिक़ सिंध चओ था, साबिक़ पंजाब चओ था। इहा किथां जी हुई जतोई साहिबु तमामु तफ़सील सां हिन में लिखियो आहे। ऐं ॿियो बि नंढो कोटेशन पेश कंदुसि। सिंध मिसिंग फ्रॉम द वर्ल्ड मैप। जतोई साहिबु पहिरियों हुयो त बाबा सिंध नक्शे तां मैसारजी वई आहे, छाकाणि साबिक़ सिंध थी वई, वञ ठही वियो ऐं मग़रबी पाकिस्तान ठही वियो। इन करे 1 unit erase the name so ancient and sacred for us Sindh from the world map. The work which Greek, Iranians, British conquerors could not do was carried out by our native winners. जिन धारण न कयो पर असांजे पंहिंजनि माण्हुनि अची the unique status of Sindh from the geographic, historical, cultural and linguistic point of view has culminated and it has been divided into many districts, divisions. Uttering the word Sindh has become a crime and we should call it a different Sindh. वधि वधीक कोन हिन में त जतोई साहिबु जेको हो वरियो जे ख़िलाफ़ु सॼी उमिरि तारीख़ में रहियो ऐं इहो जेलनि में वियो। इहो ई जेको मां त हुन माण्हू पंहिंजो मां ख़ुशि नसीबु आहियां। जीअं जामी चयो त मूं जतोई साहिब खे न सिर्फ़ु ॾिठो पर मां जतोई साहिब सां तमामु घणो गॾु रहियुसि। मूं सॼी सिंध जा दौरा कया, जेलनि में गॾु वियासीं। असां उन ई माण्हू खे ॾिसी पंहिंजो किरदारु GM सैद साहिब खे ॾिसी, पलीअ साहिबु ॾिसी असां पंहिंजो पाण खे इब्राहिम जोयो ठाहियोसीं। जेको वञो ते तमामु वॾो किताबु लिखियो आहे जंहिंमें हिकु तशरीह ॾिनल आहे। 600 सुफ़नि ते सिंधीअ में आहे, 600 सुफ़नि ते अंग्रेज़ी में किताबु आहे। ऐं तव्हांखे इहो ॿुधी ख़ुशी थींदी त सिंध जो नौजवान इन खे ख़रीद करे पढ़े बि पियो। तंहिं करे असांजे माण्हुनि खे घुरिजे त असां अञा वधीक जीअं मूं चयो यूनिवर्सिटियूं ख़तमु आहिनि त इन करे जतोई साहिब जो जेको कमु हाणे मुंहिंजे वालिद साहिब सां जीअं इदरीस साहिबु चयो हारी कमेटी में गॾु हो, दादूअ में साईं अहिड़ी गोता हूंदी सदाईं उते रहंदो हो ऐं वञण जे ख़िलाफ़ु जलसा थींदा हुआ त मां नंढो ॿारु आहियां स्कूल आहे पर मां सम्झ मूंखे आहे मां वञी त जलसनि में वेहंदो हुउसि। हिकिड़े दफ़े माइक ते ॻाल्हाईंदे माइक बंदि थी वियो। जतोई साहिबु चयो 1 टुटी वियो, यूनिट ॼाण टुटण वारो आहे। त हिकिड़े क़िस्म जी जेका माण्हुनि में इहे क़िस्म जा हुया अमल ऐं सम्झ ऐं वियन त जतोई साहिबु बीमारी हालति में बि जेको आहे जीअं होशू जे क़बर ते वियो, वरी घरु आयो, हुते ख़िताबु कई
असां सभु उते वेठा हुआसीं, असां हुनजी आज्ञाऊं कंदा हुआसीं। त जतोई साहिबु पंहिंजी जाइ ते हिकिड़ो अॾोल माण्हू हो ऐं सॼी जेको आहे किताब लिखी, ॿ चार ॿी जेका संदसि शाइरी आहे, जेका बि इदरी साहिबु थोरी पढ़ी या जेके हुन जा ॿिया एक्सर्ट ॿियनि किताबनि मां आहिनि, उहो बि तव्हां अंदाज़ो लॻाईंदव त हुन माण्हूअ हिन धरतीअ सां केॾी मोहबत कई। हेॾो ॻाल्हियूं निकितियूं, हारे पियूं, अदी आलिया बख्श ॻाल्हि कई, मां सम्झो तमामु सुठा सुवाल उथारिया जेके असांखे उन ते बि कमु कयो। बल्कि मां त खेनि अर्ज़ु कंदुसि ऐं साईं जेको संदन वर आहे त तव्हां अहिड़ी तनज़ीम आहे, तव्हां हिन तनज़ीम ते कमु कयो, नौजवाननि खे वठी अचो, उन्हनि खां रिसर्च करायो ऐं हिकिड़ा प्रपोज़ल खणी अचो त वॉट डज़ नीड इन फ्यूचर, वॉट वी हैव टू डू। जेसि ताईं इहो नथा कयूं त असांजे माण्हू वक़्तु तमामु घणो थी वियो आहे, असांखे वापसि कराची वञिणो आहे। तव्हांजी वॾी महिरबानी डॉक्टर साहिब जे हुकुम ते, ज़फ़र जे हुकुम ते मां आयुसि। ॻाल्हाए त तमामु घणो कुझु सघे थो, पर तव्हांजी वॾी महिरबानी।